नाज़रीन, सिंध जो हिकु तमामु वॾो नालो जेको लेखक कालम निगार सां गॾोगॾु वणनि सां प्यारु कंदड़, जंहिं पंहिंजे हिकु क्लिफ्टन वारे इलाइक़े में बुनियादु विधो। ही जेके वण जेके समुंड किनारे ते जेकी वणनि जी पोखाई, वरी उन्हनि खे जेके माफ़िया हिकिड़ी लथल हुई उन्हनि खे कटे ऐं बेदर्दी सां इन्हनि खे विकिरो करण में मुलविस हुई, उनखे ॿुझे ॾियण जे लाइ असां सां तमामु घणो जंहिं हिन वणनि ते कमु कयो आहे, मसऊद लोहार साहिबु असां सां गॾु आहिनि। उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त साईं असांखे हीअ ॿुधाइजो त जेको 600 मिलियन जे लॻभॻि जेको रोज़ानी जे बुनियादनि ते ज़हरीलो पाणी समुंड में छोड़ कयो पियो वञे, त इन सां आबी हयात ते कहिड़ा असर पवंदा ऐं कराची जे माहौलियात ते जेके आहिनि उहे कहिड़ा असर पवंदा? साईं, जेको इहो सीवरेज अनट्रीटेड जेको वञे थो न, उहो आहे 70 करोड़ गैलन पर डे अनट्रीटेड वञे पियो। उन सां ऑलरेडी इम्पैक्ट पइजी चुको आहे। मच्छी कराची जे या सिंध जे एरियाज़ मां त बिल्कुलु ख़तमु थींदी वई वई वञे पई, ऐं रिपोर्ट्स बि आहिनि त माना घटि आहे। बलोचिस्तान जे हद ताईं बि जेको आहे वञी पहुती आहे पॉल्यूशन। ऐं ट्रीटमेंट प्लान जेकॾहिं इमीडिएटली एक्टिव न कया विया त इहो पाकिस्तान खे वॾी इन जी क़ीमत चुकाइणी पवंदी। अच्छा सर, सिंध हुकूमत ख़ासि तौर ते KMC मुर्सावाब जी इहा दावा आहे त S3 प्रोजेक्ट जेको आहे उन मां 35 मिलियन गैलन जेको आहे उहो पाणी ट्रीट करे समुंड में छोड़ कयो पियो वञे, जॾहिं त अंग अखर जेकी आहिनि उहे तमामु घणा मथे आहिनि, जेकी रोज़ जे बुनियादनि ते मिलियन गैलन पाणी जेको आहे ज़हरीलो वञे थो पियो। छा इन मां S3 प्रोजेक्ट मां कुझु लाभ मिली सघे थो? ॾिसो, पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजे ख़्याल 3 सिंध गवर्नमेंट जा आहिनि। हिकिड़ो DHA जो आहे ट्रीटमेंट प्लान ऑलरेडी एग्ज़िस्टिंग आहिनि, उहो हले केरु को बि कोन थो। ठीकु आहे, ईंदा हूंदा हलाए ॾेखारींदा हूंदा, या मेयर साहबु आयो हूंदो उनखे ॾेखारींदा हूंदा, उन खां पोइ वरी बंदि आहे। जेकॾहिं बंदि न हुजे त पोइ एॾो गंदु निकिरे छो, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त 70 करोड़ जेकॾहिं करोड़ तव्हांजो आहे गैलन रोज़ जो, त उहो त इहो जेको जेको हल ॿुधाइनि पिया, इहो त उनजो हल ई कोन्हे। तव्हां एटलीस्ट उनजो 70-80% त इमीडिएटली हल कयो न। सो आउं सम्झां थो त इहो जेको इहो सॼो जेको मामिलो आहे हिनखे नेशनल टास्क फोर्स जे लेवल ते, प्राइम मिनिस्टर जी लेवल ते, आर्मी माना नेशनल सिक्योरिटी जो मसइलो आहे इहो उनखे न हल कंदो त इलाही इरिवर्सिबल लॉसिस थी वेंदा। अच्छा सर, जेके समुंड किनारे ते जेकी वण जेके तिमर जा ख़ासि तौर ते थियनि था ऐं ॿिया जेके वण आहिनि, इन पाणी ज़हरीले पाणी जे छोड़ थियण सां इन्हनि ते केतिरो असरु पए थो ऐं केतिरा वण जेकी आहिनि, केतिरा इलाइक़ा जेके ॿेट आहिनि उहे ख़तमु थी विया? ॾिसो, पाणी जो जेको तिमर जा त वण आहिनि ई कोन, शहर जे अराउंड त आहिनि ई कोन जेको उनखे कुझु नुक़सानु पहुचाए। उहो त ऑलरेडी माण्हुनि कटाई करे छॾी आहे। पर जेकॾहिं जिते बि तिमर जो वणु हूंदो उते जेकॾहिं हीअ अनट्रीटेड पाणी वेंदो त उन में फ्लावरिंग कोन थींदी, सीड कोन थींदो। भले वण बीठा हूंदा, वण कोन सड़ंदा, पर अॻियां हली उनजी ग्रोथ वधंदी कोन। त उहो बि ख़तरनाक आहे न। जीअं माना मलीर में तव्हां ॾिसंदो त मलीर में जेके बि रिवर में बेड में या उनजे आउटस्कर्ट्स में जेके तिमर जा ॿेला आहिनि, उहे उन में फ्लावरिंग नथी थिए, बिज नथो थिए। तंहिंजे करे उहो बेबी जेके किरी वरी नवां ॿिया पैदा थींदा आहिनि उहे थियनि ई कोन था। उहो जेको रिफॉरेस्टेशन जो कुदरत जो निज़ाम आहे उहो डिस्टर्ब्ड आहे। हीअ इंतिहाई हिकिड़ो मल्टी डायमेंशनल हिकिड़ो इशू आहे जंहिंखे इमीडिएट सॉर्ट करण जी ज़रूरत आहे। कीअं था ॾिसो हिन सॼे सिनेरियो खे त हीअ समुंड जेको अरबी समुंड आहे इहो असांजी तारीख़ आहे ऐं उन में एॾी वॾी जेको आहे सो वेसाघाती कई पई वञे, ऐं जेकॾहिं इहे उपाउ न वरिता विया त ईंदड़ मुस्तक़बिल में कहिड़ा नुक़सान थी सघंदा? ॿुधायां पियो न त 2-3 सालनि जे अंदरि तव्हांजी मुकमल तौर ते सी लाइफ ख़तमु थी वेंदी। मच्छी हूंदी कोन त खाईंदो किथां, ऐं तव्हांजी सॼी जेका फूड चेन आहे उहा डिस्टर्ब थी वेंदी। त मच्छी जो आहे नंढियूं मारे वञी उन मां कनि था पोल्ट्री इंडस्ट्री, पोल्ट्री डिस्टर्ब थी वेंदी, तव्हांजो फूड चेन सॼी ख़तमु थी वेंदी। इहो इंतिहाई ख़तरनाक आहे, हिनखे इमीडिएट रिस्पॉन्स करण जी ज़रूरत आहे। न त 2030 में जो सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स जी जेकॾहिं ऑडिट थींदी त उन में बि नॉन कंप्लायंस में असां हलिया वेंदासीं। पोइ सर, हीअ ॿेलनि जे घटिजण सां सिंध जे माहौलियात ते कहिड़ा असर था पवनि? सेम एयर क्वालिटी पूरे पाकिस्तान जी एयर क्वालिटी ख़राबु आहे। हीट वेव्स तमामु घणियूं वधी वियूं आहिनि। ॿोॾि जजी इन करे अचे थी जो जेके दरियाई ॿेला जेके आहिनि उहे ख़तमु थी विया आहिनि, उनजे करे उनजो रेज़िस्टेंस कोन थो थिए, त ॿोॾि तबाह करे थी छॾे, नुक़सानु ॾिए थी, शहरनि में अची थो वञे पाणी। त इहो बिल्कुलु ईअं आहे। पंहिंजो ख़ितो जेको आहे सिंध, इनखे कीअं था ॾिसो हिन वक़्तु मौजूदा सूरत हाल जेका माहौलियाती पाण वटि हिन वक़्तु ॾींहों ॾींहुं इहा बसि हाणे तब्दील अचे थींदी पई पई? जेका हींअर फ्लड, इहा मुंहिंजे हिसाब सां त दरिया जो रुख़ मटाईंदी, दरिया रुख़ मटाईंदो, दरिया सिंध।
टिनि जॻहियुनि ते असां आइडेंटिफाई कई आहे जितां दरिया जेको आहे हिकिड़ी नई छाड़ कढंदो या माना रुख बदिलाईंदो। हाणे नथो मैनेज करे सघिजे। इरीगेशन सिस्टम जेको आहे सिंध जो, स्पेशली सिंध जो, उहो फेल आहे ऐं उहो नथो उनखे विदस्टैंड नथो करे सघे। दरिया चेंज थी वेंदो, रुख मटाए सघे थो। ॿेले खाते ऐं मुर्सावा पारां समुंड किनारे ते तिमिर जा जेके वण आहिनि उन्हनि जी बि जेका आहे उहा पोखाई कई वई हुई। उन हाणे मौजूदा उन्हनि जी छा सूरत हाल आहे? उहा ही हुई। मूंखे हिते कमु असां मुर्सा वाहब सां गॾिजी शुरू कयो। पोइ हाणे मुर्सा वाहब साहिब खे असां वारो ही इलाइक़ो विसरी वियो आहे। बाक़ी ॿिया जेके हुन पोखाई कई आहे उहा उनखां पुछो, मूंखे ख़बर न आहे। सर, माहौल खे बहितर करण जे लाइ जीअं तव्हां चयो एयर पॉल्यूशन वधी वई आहे समूरे पाकिस्तान में, ख़ासि तौर ते पंजाब में जॾहिं फोग वग़ैरह थींदो आहे, वरी हाणे इहो अॻकथियूं माहिरनि जूं कयूं वियूं आहिनि त अहिड़ी सूरत हाल ख़ासि तौर ते कराची शहर में पैदा थी सघे थी। कराची में वधीक ख़तरो आहे। कराची मैनेज ई नथो करे सघे। कराची में को बि इवैक्यूएशन प्लान कोन्हे। कराची खे रुॻो फ्लड्स जो, अर्बन फ्लडिंग जो न, पर उनखे ॿिया बि इलाही ख़तरा आहिनि। साइक्लोन, सुनामी, जेको मकरान सबडक्शन ज़ोन आहे उहो 80 सालनि खां एक्टिव न थियो आहे। अलाह रहम करे न थिए, 80 साल ॿिया बि न थिए, पर जे थी वियो त पोइ त हीउ शहर उनखे मैनेज नथो करे सघे। अच्छा सर, इन में असांजे जेको अरबी समुंड आहे इन में जेको गंदो पाणी सेवरेज जो शोर कयो पियो वञे, केमिकल जो ऐं ॿिया जेकी सेवरेज जो पाणी आहे नालनि जो, उन सां समुंड केतिरो गरम थियो आहे, हीटअप थियो आहे? समुंड में एसिडिटी वधी वई आहे। समुंड में अनट्रीटेड जेको इंडस्ट्रियल वेस्ट वञे थो, म्यूनिसिपल वेस्ट वञे थो, उन करे समुंड जी एसिडिटी वधी वई आहे। एसिडिटी वधण जे करे डेफिनेटली उनजो दर्जो हरारत बि वधंदो ऐं हुन मां जेके बुखारात निकिरंदा, जेका घिम निकिरंदी, उहा घिम बि जेको आहे उहा बि एसिडिक हूंदी। इन जे करे जेका हीट वेव कराची में घणी थिए थी। हिकिड़ो त हीट आइलैंड इफेक्ट आहे, पर इहो बि हिकिड़ो वॾो सबबु आहे। सिंध हुकूमत खे कहिड़ी तव्हां तजवीज़ ॾींदव, छो जो इदारा इहे ई आहिनि कमु करण जे लाइ, इन्हनि खे रिक्वेस्ट करे सघिजे थी, इहे ई बहितरी आणे सघजनि? ॾिसो, जेकॾहिं सिंध एनवायरमेंटल प्रोटेक्शन एजेंसी पंहिंजो कमु कंदी हुजे हा त हेॾो ई कारो मुंहुं कोन थी आहे। आउं त गुज़ारिश इहा कंदुसि त वज़ीर अला खे पाण सिंध एनवायरमेंटल प्रोटेक्शन या एनवायरमेंट डिपार्टमेंट खे डायरेक्ट ॾिसणु खपे, या हिकिड़ी स्पेशल टास्क फोर्स ठाहे जंहिंमें प्राइवेट सेक्टर जा माण्हू हुजनि, सिविल सोसाइटी जा माण्हू हुजनि, गवर्नमेंट जा माण्हू हुजनि, ऐं उहा बिल्कुलु माना वार फुटिंग ते इन्वायरमेंटल डिग्रेडेशन जेका आहे उनखे मैनेज करे। अच्छा सर, समुंड किनारे ते जॾहिं असीं हितां निकिरूं था पिया त वेंदे दो दरिया ताईं इन समुंड गदिलो थी वियो आहे। उन में कचिरो, प्लास्टिक जूं थैलियूं ऐं ॿियो खोड़ सारो जेको कचिरो आहे उहो नज़र दुनिया जे ॿिए कंहिं बि बीच ते समुंड किनारे ते तव्हांखे शयूं नज़र न ईंदियूं। हीअ कंहिंजी फेल्यूर था सम्झो? हुकूमत जो फेल्यूर आहे, ॿियो छा आहे। एज़ अ सिटीज़न पाण सभिनी जो फेल्यूर आहे। असां पंहिंजे अखियुनि जे साम्हूं पंहिंजी तबाह पिया करियूं पंहिंजे समुंड खे, पंहिंजे रिसोर्सिस खे। इन खां वधीक ॿी कहिड़ी न हूंदी। नेशनल पे थी आहे ऐं नेचर छॾींदी कोन। नेचर पंहिंजो हिसाब वठी रहियो न लाहौर वारनि खां। पंजाब में बि ॾिसो, सभु जेके दरिया जा बेड हुआ सभु थी विया आहिनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे वॾो ॾुकार वारी कैफ़ियत पई अचे। पाकिस्तान में ॾुकार थी वेंदो, छाकाणि जेके बि एग्रीकल्चर जेका पंजाब मेन असांजो प्रोड्यूसर आहे उहो सॼा अञा ख़तमु थी विया आहिनि क्रॉप्स। त तव्हां खाईंदो किथां? माना कमिंग 6 मंथ्स खां पोइ जेको आहे तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कीअं था महांगा थियनि अटा ऐं चांहियूं, सब्जियूं ऐं इहे शयूं। ॾुखियो थी वेंदो कमु। अच्छा सर, नओं राग वरी ख्वाजा आसिफ़ ऐं वज़ीर आला पंजाब पारां डेमनि जे ठाहिण जे हवाले सां जेको आहे उहो ॻायो पियो वञे। कीअं था ॾिसो त हीअ नॉनसेंस। इहे ख्वाजा आसिफ़ वज़ीर थी वियो या पीपुल्स पार्टी जो थी वियो या वज़ीर अला माई जेका आहे उहा वज़ीर अला थी वई, उनजो इहो मतिलबु कोन्हे त हू को एक्सपर्ट्स आहिनि या सम्झनि था। नॉनसेंस आहिनि। डैम जेकॾहिं हुजे हा हिन वारे कालाबाग, इस्लामाबाद बि तव्हांजो ॿुॾी वञे हा। ऐं इंडिया छो पाणी छॾियो? इंडिया पाणी न छॾिया त इंडिया जा ॿई डैम टुटी वञनि हा, टई, ऐं इंडिया दिल्ली ताईं ॿुॾी वञे हा। त मज़ाक था सम्झो छा? डैम थोरी को सोल्यूशन आहे। डैम जेकॾहिं ऐं ॿी ॻाल्हि त कालाबाग डैम जो त पोइ ॾिसण त वास्तो ई कोन्हे। कालाबाग डैम थियो अटक खां परियां, अटक वारी साइड ते, इस्लामाबाद खां अॻियां। हीअ त नदियूं जेके आहिनि त मशरक़ी नदियूं आहिनि, सतलुज, रावी, झेलुम, इवन चनाब बि, झेलुम न सॉरी चनाब ऐं पंहिंजी सतलुज, त ब्यास, त इहे त नदियूं हिन पासे जूं आहिनि। डेज़र्ट आहे। सतलुज वञी हाकड़े खे थो पहुचे, बावलपुर, बावल नगर, ऐं चनाब जेको आहे वञी मुल्तान वटां थो निकिरे। इन जो वास्तो ई कोन्हे कालाबाग सां। जहालत आहे बाबा। ऐं ॿी ॻाल्हि इहा त डैम ठाहिण जे लाइ तव्हांखे हिली एरियाज़ खपनि। किथे डैम ठाहींदो? किथे ठाहींदो? चिन्योट में ठाहींदो?
तव्हां साईं ठाहींदो सियालकोट में ठाहींदो, किथे डैम ठाहींदो? डैम जी जॻह ई कोन्हे, किथे ठाहींदो? जहालत आहे बाबा। हिकु वधीक ॿियो रेलो जेको आहे उहो इंडिया पारां ॿियो रेलो कोन्हे, टियों रेलो बि ईंदो, इहो ॿुधी छॾियो ॻाल्हि। ॿियो रेलो बि ईंदो, टियों रेलो बि ईंदो। अॼु तूं ॾिसजां भई सेप्टेंबर जे एंड ताईं, तव्हां महिने जी कोन था करे सघो। अच्छा सिंध हिन वक़्तु किथे बीठी आहे बंधन जे हवाले सां? सिंध में इरीगेशन सिस्टम फेल आहे, कोशिशूं सभु कनि पिया, वज़ीर अला ॿिया सभु कनि था, पर ओवर द पीरियड ऑफ टाइम ऐं सम्झां थो इलाही कमु ख़राबु करे चुका आहिनि। सो शहर इलाही ॿुॾंदा। 80 सालनि खां हर दफ़े जॾहिं माण्हू मरनि था उहे ॿोॾि जी सूरत हुजे, कुदरती आफ़तूं हुजनि, उन खां पोइ हुकूमतूं जागनि थियूं ऐं उहो बंधन जी मरमत थिए थी, लॾ पलाण थिए थी। मुस्तक़िल हल छो न कढण जो छा कारण आहे? मुस्तक़िल हल त तॾहिं हलंदी जॾहिं का प्रॉपर सिस्टम हुजे न। तव्हां सिस्टम ई जेको कोन्हे, तव्हां इरीगेशन में इरीगेशन जी तव्हां थर्ड पार्टी इरीगेशन डिपार्टमेंट जी ऑडिट करायो त हुनजी फंक्शनल ऑडिट छा आहे, माना कमु हले कीअं थो। हाणे तो असां सभिनी खे ख़बर आहे त इरीगेशन डिपार्टमेंट में छा पियो थिए। पोइ हाणे जॾहिं तव्हांजी उहा प्रायोरिटी कोन्हे, तव्हांखे ॿोड़िणो आहे पंहिंजो पाण खे, पोइ त ॿुधंदो न साईं। पर हाणे उहो इहो आहे, हाणे असां में एब्ज़ॉर्ब करण जी ताक़त न आहे। हाणे मन जेकॾहिं जहिड़े नमूने जो हीअ अचे पियो, पहिरीं त खणी सिंध ॿुॾी त पंजाब जो घटि में घटि तव्हां एग्रीकल्चर प्रोडक्ट, त हाणे सॼो मुल्क ॿुॾी वियो आहे। किथां खाईंदोसीं? डॉलर त असां वटि आहिनि कोन जो असीं चांवर बि ॿाहिरां घुरायूं या कणिक बि ॿाहिरां घुरायूं, पिनी वेंदासीं। ॾुखियो थींदो ॾाढो, सिंध में बि ॾुखियो वक़्तु पियो अचे, ॾाढो ॾाढो ॾुखियो वक़्तु पियो अचे। जी तव्हां मसूद लोहार साहब जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। संदसि जो चवणु आहे त समुंड जेको आहे उहो